चना तव्हां ॾिसी रहिया आहियो MNN TV। हाज़िर आहिनि हिन वक़्त जो ख़ासि ख़बरूं। दे अलाफाई गदाब सिटी थाणे जी हद में क़दीमी ॻोठ हसन बिरोई जी ज़मीन ते बाअसर कब्ज़े गैरनि तरफ़ां कब्ज़ो करे विकिरो कयो पियो वञे, जंहिं ख़िलाफ़ ॻोठ जे चङे मुड़ुस मोहम्मद हसन बिरोई, ॻोठाणनि रसूल बख़्श बिरोई, शकूर बिरोई ऐं अफ़ज़ल बिरोई सां गॾिजी अवामी प्रेस क्लब मलीर पहुतो, जिथे हिन सख़्तु एहतजाज कंदे पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वहीद बिरोई नाले हमराह खे बाअसर कोठींदे मथसि इल्ज़ाम मढ़ियो त हू पुराणो कब्ज़ागीर आहे, जंहिं ॻोठ खां ॿाहिरां ज़मीनूं विकिरो करे हाणे ॻोठ जी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे विकिरो करे रहियो आहे, जंहिं सबबि 50 खां वधीक घरनि ते ॿुधायल हसन बिरोई ॻोठ जे ॻोठाणनि में सख़्तु कावड़ जी लहर पखिड़िजी वई आहे। हिननि चयो त ॼाणायल कब्ज़ागीर खे राॼोणी तौरु ज़मीन ते कब्ज़े ऐं विकिरो करण खां रोकण जी कोशिश कई वई त हिन ॻोठाणनि ते बंदूक उभियूं करे क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, जंहिं बाद सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक थी वई आहे। कब्ज़ागीर ख़िलाफ़ ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं वयूं आहिनि, पर संदसि ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। हुननि चयो त जेकॾहिं कब्ज़ागीर खे न रोकियो वियो त ॻोठ में धारियनि, अफ़गानियुनि, बंगालियुनि ऐं ॿियनि जूं लोधूं आबाद थी वेंदियूं ऐं असां रही न सघंदासीं। हिननि ॻोठ जा क़ानूनी दस्तावेज़ सबूत ॾेखारींदे सिंध जे वॾे वज़ीर समेत डेप्टी कमिश्नर मलीर, SSP मलीर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त कब्ज़ागीर ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठ जी ज़मीन आजी कराई वञे।